जेको तव्हां पाण बर्दाश्त न करे सघो त वरी ओड़ो ॿियनि सां बि न कयो। जीअं ॿियनि सां कयो था त पाण बि बर्दाश्त कयो। ज़िंदगीअ में इंसान अगरि पंहिंजा उसूल बणाए न उसूल त उहो इंसान कॾहिं कंहिंजे आॾो हल्को न थींदो। यकीन रखो तव्हां पंहिंजो पाण खे जॾहिं सम्झी वेंदा आहियो न त अल्लाह जी ज़ात बाबरकात जो हिकु तव्हांजे मथां मौजज़ो थींदो आहे। उहो कहिड़ो मौजज़ो हूंदो आहे? साम्हूं वारा इंसान तव्हांजी इज़त करणु लॻंदा आहिनि। तूं चाहे थो त मां हिकु इज़त वारो रहां ऐं मुंहिंजी इज़त बरक़रार रहे, 3 कम ॿुधायां त उहे तूं पाण में रख। इंशाअल्लाह तबारक अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जे फज़ल ऐं करम सां तूं इज़त वारो बि रहंदे ऐं तुंहिंजी इज़त खे इज़ाफ़ो बि ईंदो। अञा इज़त अल्लाह तुंहिंजी वधाईंदो बि वेंदो। उहे 3 कम कहिड़ा आहिनि? नंबर 1 ते पंहिंजे लहजनि खे नरम रख। पंहिंजे लहजनि खे नरम रख। जेको बि ॻाल्हाए सोचे सम्झी ॻाल्हाए। नंबर 2, गुस्से जी हालात में अगरि पंहिंजी संगत सां वेठो आहे या घर भातियुनि सां वेठो आहे त कोशिश कर गुस्से जे वक़्त में ॿाहिरि निकिरी हले वञो। पाणी जो थधो गिलास पी। जीअं पाणी जे थधे गिलास जी बि तोखे घुर्ज न आहे त तूं तड़क, गुस्सो तुंहिंजो थधो थी वेंदो। यादि रखो हे इंसानो, मुंहिंजो तव्हां सां कुझु बि लाणो लेखो न आहे। मां जेके बि तव्हां सां ॻाल्हियूं शेयर कंदो आहियां तव्हांजे फ़ाइदे जे लाइ कंदो आहियां। नंबर 3, कॾहिं बि न कंहिंजी ग़ीबत ॿुधजांइ, न ई वरी कंहिंजी ग़ीबत कजांइ। ग़ीबत माना सम्झे थो न, गिला। न कंहिंजी गिला ॿुधजांइ, न ई वरी कंहिंजी गिला कजांइ। गिला हिकु उहा शइ आहे जेका इंसान खे भरणी पवंदी आहे। अगरि कंहिं इंसान जा गिला ऐब ॿुधंदो, रब जी ज़ात जो कसम, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, जंहिंजा ऐब तव्हां कन खोले ॿुधंदा आहियो उन्हनि जा नसीब ठहंदा वेंदा। कंहिंजा? जंहिंजी तव्हां बुराई था ॿुधो ऐं उन्हनि जी बुराइयूं तव्हांजे क़रीब थींदियूं, तव्हांजे अंदर में दाख़िल थींदियूं। यादि रखो इंसान, गिला करण वारा त गिला करे वेंदा, पर उहे गिलाखोर इंसान तव्हांजी इज़त खे काथे बि वधण न ॾींदा। अगरि सुभाणे तव्हांजी इज़त अल्लाह अञा वधाए थो, अगरि तव्हांजी इज़त खे इज़ाफ़ो थो अचे, रब ॾिसे थो उहे ई जेके तव्हां सां गिला कंदा न, उहे वरी तव्हांजी इज़त खे ॾिसी जलन पैदा कंदा। इन्हनि खे तव्हां करे ॾेखारियो। छा करे ॾेखारियो? त बाबा असां ओड़ा न आहियूं जेको तूं असांखे सम्झे थो। असां ओड़ा आहियूं जेको असांखे रब सम्झो। गिला हिकु एॾी ख़राबु हूंदी आहे, जेको करे थो उहो त तबाह ऐं बर्बाद आहे, ऐं वरी जेको ॿुधे थो रब ॾिसे थो उन खां वधीक उहो बि तबाह ऐं बर्बाद आहे। गिला करण वारो त उहो गुनाहगार आहे ई आहे, वरी जेको ॿुधे थो त उहो अञा उन खां वधीक थो गुनाहगार थिए। बाबा रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे कन इन जे लाइ नन्ना त तूं कंहिंजी गिला ॿुधाए, कंहिंजी बुराई ॿुधाए, कंहिंजी ग़ीबत। हमेशह गिला बि उन इंसान जी हलंदी आहे जंहिंमें ख़ूबसूरती हूंदी आहे। ख़ूबसूरती पोइ उन्हनि खे रास न ईंदी आहे, बर्दाश्त न थींदी आहे, पोइ उनजी इज़त खे मिटाइण जे लाइ हर अंदाज़ तव्हांजे आॾो ॾेखारींदा। पोइ कूड़ बि ॻाल्हाइनि, गिला आहे ई कूड़। गिला जेका बि इंसान करे उहो आहे ई कूड़। फिलाणे हिकिड़े ॻाल्हि कई त फिलाणे बाबा हिनखे मां फिलाणी जाइ ते ॾिठुमि जुआ पोइ खेॾे, या मां शराब पींदे ॾिठोमांसि। बाबा हल ठीकु आहे, जेकॾहिं ॾिठईसि त उहो उनजो किरदारु आहे, तुंहिंजो उन में छा वञे जो तूं पाण खे एॾो गुनाहगार थो करे। छा बि हुजे उहो इंसान, जुआरी हुजे, शराबी हुजे, उनजो अमाल उन सां आहे। तूं पंहिंजे अमलनि खे ॾिस। काफ़ी इंसान वरी अहिड़ा बि आहिनि जेके पाण खे वणाइण जे लाइ, सिर्फ़ु पाण खे वणाइण जे लाइ, पोइ अहिड़ियुनि माण्हुनि जा राज़ तव्हांजे आॾो पेश कंदा आहिनि जेके उहे हक़ीक़त में बि न हूंदा, सिर्फ़ु पाण खे वणाइण जे करे मूंखे संगत में रुगो रखनि। काफ़ी इंसाननि खे अहिड़ा माण्हू वणंदा बि आहिनि, कहिड़ा? गिलाखोर।
जेके गिलाखोर हूंदा। जेकॾहिं तव्हां सुठा थियणु चाहियो था मुंहिंजी इज़त बरक़रार रहे, मुंहिंजी रब इज़त वधाए, अलाह जे वास्ते इहे कम करणु छॾे ॾियो। गिलाखोरनि सां गॾु घुमो ई न। जेको इंसान तव्हांखे चवे न का ॻाल्हि न आहे, उन इंसान खे पंहिंजे क़रीब कंदा अचो। जेको हर कम में चएव न त का ॻाल्हि न आहे, उहो इंसान हिकु सचो हूंदो अथव। जे ॾिस कंहिं मसइले जे लाइ उनखे फ़ोन कई त बाबा हे मसइलो हे ईअं, अॻिलो तोखे चवे न त का ॻाल्हि न आहे, ठीकु आहे, त उन इंसान खे अञा वधीक इज़त ॾियो। उहो इंसान एतिरो हिकु बहितरीनु माण्हू हूंदो आहे जेको तव्हांखे हर ॻाल्हि में चवंदा का ॻाल्हि न आहे। जंहिं बि हेल्प जे लाइ वञो चवंदो का ॻाल्हि न आहे। उन्हनि इंसाननि खे अहमियत ॾियणु सिखो ऐं उहे तव्हांजा कम कनि था, उन्हनि जा वरी तव्हां डबल ते कमु कयो। लालच न हूंदी आहे। फ़र्क़ु इहो आहे त दोस्ती खे बरक़रार रखिणो आहे या लालच न आहे त मां लालच में अॻिले खे रुगो यादि कंदो वता यार हे कमु आहे, छो त अॻिले जी तोखे ख़बर आहे त चवंदो का ॻाल्हि न आहे। इहो मफ़ाद बि रखी उनखे न चओ। तव्हां उन्हनि जा बि कमु कयो जेके तव्हांखे था चवनि त का ॻाल्हि न आहे, हुकुम आहे। बहरहाल थोरो चवणु घणो सम्झणु। मुंहिंजा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि तव्हांजे लाइ हूंदा आहिनि, तव्हांखे सिधे रस्ते ते आणण जे लाइ हूंदा आहिनि। अलाह तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जाते हूंदो ख़ुशि हूंदो, सलामत हूंदो, शाद आबाद हूंदो, मदीने वारे साईं जे सदके। आमीन ज़रूरु कमेंट्स में लिखिजो। ऐं इंशाअल्लाह तबारक अल्लाह जेकॾहिं इहो तव्हांखे लेक्चर पसंदि आयो आहे त इन जी कमेंट्स बि मूंखे ज़रूरु मिले, छो त अॼु मूंखे ख़बर पवंदी त वाक़ई इहे तव्हां ॿुधो बि अथा या नथा ॿुधो। हा, घणा जेके न असांखे माना न ॿुधण वारा बि ॿुधंदा आहिनि, पर अंदर जी बाहि खां कमेंट्स न ॾींदा आहिनि। छो ॼऊं कमेंट्स जो शेख जो नालो वधे। बाबा मूंखे कमेंट्स जी बि परवाह न आहे, पर अॼु मां पंहिंजे परस्तारनि खे बि त ॾिसां न त अलाह जे खलकियल इंसान ज़ात जेका असांजी ॻाल्हियुनि ते अमल करे, जेके असांजी ॻाल्हियूं वणनि थियूं, त उहे बि पंहिंजी दिलि जो इज़हार त कनि। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। जाते हूंदो ख़ुशि हूंदो, मदीने वारे साईं जे सदके। कॾहिं बि कंहिंसां एतिरी मन बेदर्दी सां पेश न अचो जो अॻिलो इंसान तव्हांजे लाइ ॾुख पैदा करे।